हाँ रश भी घणो लॻो पियो आहे न, रश बि ॾाढो मारे छॾियो आहे। हिते कीअं तूं गाॾी हलाईंदा हो पोइ तव्हां हिते जेको आहे सो? मां त हुते ॻोठ में ख़बर थी ईमानदारी गॾा गाॾो हलाए करे हुते मां पंहिंजो तेल बचाया पियो। हाणे हिते गॾा गाॾी ते घुमंदुमि माण्हू किलंदा चवंदा जॾू खान जो गॾा गाॾी ते घुमे थो। हाणे कराची में कीअं घुमूं गॾा गाॾी? ॻाल्हि ॿुध, हाणे असां था अचूं था कराची माना कॾहिं कॾहिं बाबा। हाणे हितो वारो बंगलो बि तूं संभाले थो, हितां जो गाॾी बि तूं संभाले थो। पार त हुजे बाबा, ईअं जेको आहे सो के लोगे बोगे माण्हू खे न खणंदो कर बाबा। ठीकु आहे भाउ, अलाह ख़ैर कंदो, तकड़ कर तक। माशाअल्लाह, माना कराची में माना वॾा वॾा बंगला ठहियल आहिनि। हा असां बि त हाणे अहिड़ा बंगला ठाराया आहिनि हाणे पंहिंजा जेको आहे सो हिते कराची में असांजा बि हाणे वॾा आहिनि। पोइ काॾे हलणो आहे? बैंक ते बि हलणो आहे? उतो बैंक अञा घणो परे आहे? माना अञा मां 100-200 जो तेल ॿियो बि सड़ंदो? बसि छा कयो यार, मां अॻु वधियल असां चऊं था ईअं घुमूं वापसि। हाणे असल में ॻाल्हि ॿुध न, मां ॻोठ में गॾा गाॾी ते घुमां थो, हाणे हुते मां ज़मीननि ते चकर हणां थो न, गाॾी नथो काए वञा, तेल जो बचत कयां थो। हाणे हिते कराची शहर में गॾा गाॾी ते घुमंदुमि, माण्हू थुका हणंदा जेको जॾू खान जेको आहे सो कराची में जेको आहे गॾा गाॾी ते वञे थो। हिन करे मेड़े भाई इहो रेस छा कयूं, करिणो थो पए न। इहो रेस घटि हल कर, गाॾी जो तेल घणो साड़ींदे बाबा, थोरो रेस घटि हलाए न गाॾी जो, स्पीड न हलाए गाॾी। 40 ते हले थी? हा बाबा ख़्यालु कर, स्पीड थोरो घटाएसि बाबा, इहो तेल न साड़े एतिरो। ओ भाई इज़त खान, हिते वॾो चाड़ी लॻे थो, पोइ मूंखे हिते किरी त न पवंदासीं गाॾी ते लापन ॾे? अच्छा हा, गाॾी त हलनि था ॿिया बि यार। हा थोरो रेस ॾींदो अलाह मालिक। हा उहो ई ॻाल्हि आहे न, मां चवां थो चाड़ी में थोरो रेस घणो ईंदो त पेट्रोल घणो खाईंदो, मूंखे वरी इहो पोइ थो चए पंहिंजो। न चढ़ी वियासीं। हा माशाअल्लाह असीं कराची जो शहर आहे माशाअल्लाह, कॾहिं हेठि लहो त कॾहिं वरी मथे चढ़। हाणे वरी हेठि था लहूं। हाणे रेस बंदि करेसि न, बसि चाबी बंदि कर न, तेल बचंदो न। इहो बि गाड़ी अच्छा, गाड़ी जी मोबाइल मटाइणी आहे? अगरि न मटायूंसि त न हलंदी? अच्छा, ऐं तव्हांखे बि वरी पैसा हुजनि खपनि? यार अॻिले महीने में तोखे मां 1000 रुपयो ॾिनो, उहो काॾे कई? 1000 रुपयो सर, हाणे हिन महांगाई में हेॾी महांगाई में 1000 रुपयो पूरो थो थिए। असां ॻोठ में यही ईमानदारी राखनि खे 200-300 रुपया महीने में ॾियां थो, पटालू खाई गुज़ारो करनि त तव्हां बि हिते पटाटा खाओ न। लस्सी पंहिंजी, खीर पंहिंजो, हिते त हर शइ मुल्ह जी आहे, पैसनि जी आहे। चलो ठीकु आहे, पोइ हलूं था, ॾिसूं था न बैंक ते। पोइ हाणे असांजे ॿिन्ही त तव्हांजी मज़ूरी ते गुज़ारो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी पघार ते गुज़ारो आहे। न साईं बिल्कुलु, अलाह ख़ैर करे, उहो मसइलो न आहे, तव्हां असांजा बचाओ। बैंक ते हलूं था न, हुते पैसा कढायूं था, पोइ ॾिसां थो माना जेको आहे सो मां अगरि को उन में 100-200 खुलिया थिया, 1000-500 जो नोट खुलियो थियो त पोइ तोखे ॾियां थो। बाक़ी 5000 जा नोट हुजनि त पोइ न घुरिजाए बाबा। अॻिते ख़्यालु कर बाबा, ॾिसे थो सवारी लॻी पई आहे रोड सां, वरी अलाह पना ॾे गाॾी अचनि वञनि था न, कंहिंखे वरी अलाह पना ॾे लॻी न वञे बाबा। पुल आहे माना, पोइ हेठो पाणी त कोन थो वहे, पुल छाजो आहे? पाणी वारो पुल न आहे, गाॾी न वञण वारो पुल आहे। अच्छा, माना हिकिड़ा हेठो वञनि, हिकिड़ा मथो वञनि। वाह 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 वाह, वरी ईअं पुल फिरे थो। अच्छा, हाणे बैंक ते पुॼण वारा आहियूं? हा सर, बैंक ते पुॼण वारा आहियूं, अॻियां बैंक आहे। अच्छा, टैक्स बि भराइणी आहे? हा, गाॾी टैक्स भराइणी आहे, साल जो ॾंढ लॻी वेंदो, तव्हां आयो कंटिन्यू सर। टैक्स बि जेको आहे सो तूं मुंहिंजे लाइ रखी वेठो आहे, न भरायो थी? तव्हां न भराईंदा, बाक़ी मां भराईंदुमि, मुंहिंजी पघार ॾियो कोन था 6 महीननि खां, पोइ काॾां भरायां मां? मारे छॾियो यार, असां चऊं था पिया असांखे ख़र्च खां बचायो, तव्हां वञो था ख़र्च कंदा। हे बैंकियूं आहिनि? अच्छा, कहिड़ी बैंक ते हलंदासीं? ओ ये मीज़ान बैंक आहे न, मीज़ान बैंक। अच्छा, यूबीएल ते हलंदासीं? हा ये यूबीएल बैंक अची वई। अच्छा, हिते हाणे सेट करेसि त पोइ माल कढायूं? हा बसि सेट कर, हा बीहाए गाॾी खे, अगरि माल कढायूं त कुझु आवां ते पाणी पवे न साईं, चङी तरह बीहाइजांइ, को पोयां वरी ॿियो गाॾी न हणी वञे असांजी गाॾी खे बाबा। हा सही सां बीहाए बाबा, रियस करेसि। ठीकु आहे, जल्दी कर बाबा, पैसा कढायूं, मुंहिंजो साथ निकिरे पैसनि जे लाइ। दोस्तों, जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निडर खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो, महिरबानी।